झूलेलाल। मुंहिंजो नालो जतिन सालवानी आहे। मां बीजी स्कूल में पढ़ंदो आहियां। मां 3 दर्जे में आहियां। मां तव्हांखे हिकु पोयम ॿुधाईंदोमांव। छोकिरो नंढड़ो छोकिरो निकितो घर मां हथ में कची टिक 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 टोपी घुमंदो आयो नदी किनारे घुमंदो आयो नदी किनारे घुमंदो आयो। ओदे दिखाई वांगुरु हिकिड़ो ओदे वांगुरु अंदर पुछाए आयो छोकिरो डोलो बीजी वांगुरु ओदे वांगुरु केरु थियो आहे। कीअं दिखाई शाम कीअं दिखाई कीअं आई मता पर छोकिरा की काई पर छोकिरा चाला एकदम लेटी पे गलती से मता कराई ओ एकदम लेटी पे मता कराई।